अॼु सौभाग्य सां पंजवीह साले खां 31 तारीख़ जो सांस्कृतिक प्रोग्राम हले थो। थोरो खुलासो कयां छो शुरूआती थी। अक्टूबर में मैं अखबार पढ़ी, अखबार तो रोज़ पढ़ंदा हूँ। अक्टूबर में लेख मिलियो फलाणो होटल 31 तारीख़ ते बुक थी वियो। छो लाइ मूंखे पंहिंजे लेख लाइ छो ॾेखारींदो आहे भॻवानु। वरी कुझु ॾींहंनि खां पोइ ॿियो होटल 31 तारीख़ बुक थी वियो। चयोसीं कीअं थींदो? हाणे त असांजी सिंधी क़ौम त असांजी घणी, बाक़ी त सभिनी जी आहे, फिर बि इनजो कीअं बचाव थिए। मूंखे निर्णय आयो भई 31 तारीख़ असां हिते उन्हनि भॼननि जे रूप में न, चाहे उहो फिल्म जा भॼन हुजनि, पर भॼननि जे संगीत सां हाणे कुझु खणी मिक्स विक्स कयो अथऊं। जीअं बि जॾहिं शुरूआती तॾहिं इन्हनि सां पूरो ठोस उन भॼननि जे आधार सां ई सॼो थोरा प्रोग्राम हुआ वधंदा विया त मां मोहन खे चयो मोहन प्रोग्राम वधंदा था वञनि, टाइम वधंदो थो वञे। चयो बाबा माउ पीउ ॿारनि खे वठी अची बीहनि था ऐं मुंहिंजे ॿार खे बि कराए, मुंहिंजे ॿार कराए। तव्हां त ॾिठो हूंदो त ॿारनि जा ई प्रोग्राम वधीक थींदा आहिनि, हीअं न। चङो बाबा जीअं चैप्टर तुंहिंजो आहे इहो, तोखे शाबस आहे, तूं ॿार खयो आहे। तो वरी सौभाग्य सां 31 तारीख़ अची वियो आहे। हिते कोई कंहिंखे भुल में के राष्ट्रवादी थोरो कंहिं अॻे चई विधो भई हज़रत ईसा जो जनमु ॾियो, 9 साल शुरू थिए थो न, भई हिन चकर सां छा वञे। मां ख़ुलासो तॾहिं कयो त ॿिए कंहिं ख़्याल सां न सोचे त असां ईसा खे मल्हाए रहिया आहियूं। मल्हाइण जी दृष्टि सां त महात्मा साधू वासवाणी साहिब खे मञियो था न, वर्ल्ड फेमस संत हुयो ऐं वर्ल्ड में ॿ भेरा वर्ल्ड में थी आयो। 1906 में 1906 में बर्लिन में सॼे धार्मिक सम्मेलन जो पहिरियों नंबर हिनखे ॻणियो वियो। उन चयो त कृष्ण मुंहिंजो पिता, ईसा मुंहिंजो चाचो आहे। छा चवंदुसि, केस कंदुसि? ग़लति थो चए पियो तूं। अॼु मुनी दुनिया उन जी थी विया त उन में का महापुरुष तपशा कई हूंदी न। अॼु जो संपत हले थो त कंहिंखे रिश्वत ॾे, इहो छा? इहा उनजा कष्ट, उनजा उहो राम उन मौजे ॿार कैसेट घुराईंदा आहिनि। बसि हिकु इहो प्रोग्राम यानी कोई विच में वक़फ़ो कोन्हे। छो जो जगदीश गांधी जे कराइण वारियूं हितां आहियूं, उन सां गॾु ॿियूं बि मुंहिंजा 60,000 ॿार पढ़नि था, 24 स्कूल हुया सिर्फ़ु लखनऊ में। त उतां जी उनखे ट्रेनिंग वरितल आहे। सुप्रीम कोर्ट जा चीफ जज रिटायर 65, 2 गवर्नर जनरल, 2 रिटायर भूतपूर्व राष्ट्रपति, 1 हाज़िर राष्ट्रपति। इन जो सम्मेलन थींदो जंहिंमें हर साल ऐं हिकु सम्मेलन मां शरीक आहियां। उहो बुक्स मां वटि पियो, मूंखे ॾेई वियो। अहिड़ी हस्ती त एतिरी तयारी रखंदा, एतिरी जॻह आहे तयारी रखनि था जंहिंमें वक़फ़ो ई कोन थो थिए भई कोई विच में शब्द चई हुजे न। इहा त ॼण ख़ुशूसियात आहे। हेॾो सीन वई 20 ॿार, 2 ॿार कोन इअं, वरी हेॾो 20 ॿार हेॾो आया, वरी हेॾो आया। सभु ॾिसंदा हूंदा राज। सो धुनी साहिब जो बि प्रगट करणु असांजे 2010 में मोहनलाल जो, वरी उनजा पाठ रखाइणु, वरी 3 ॾींहं जेको मेलो हलंदो आहे वर्सी साहिब जो, त पहिरीं राति सचे सतराम साईं धुनी, ॿी राति कंवरराम साहिब जी, उनजे नाले सां नाइट मल्हाइजी वई। ऐं पोइ राति 14 राति बाबा जी आहे बाबा जी भॻत थींदी ऐं उन सां ई भोग पवंदो आहे। त हाणे उन ख़्याल सां 40 कलाकनि जी धुनी साहिब पाठ रखियो वियो आहे। 40 कलाक थींदा परीहं सुबुह 4 बजे ताईं।
त सुभाणे जो राति जो तव्हांखे ॼाण आहे त बाबा जे नाले सां नाइट शो थींदो आहे 1 तारीख़। त उहा शब्द 3-4 बजे ताईं हली वेंदो, मथां धुनी साहिब सां भोग पवंदो। उथी त बीह, उथी त बीह, हथ ते जोड़, आसीस त वठ। हे अहिड़ो को ख़ुदा जो पैदा थियल आहे जो अॻे 75 साल जे असांजे वक़्त में जेको पाणसार खे धुनी 75 साल वेठो रहियो, सुम्हियो न, चए बसि मां ई वेठो आहियां। ॿी जेका प्रक्रिया ओड़नि जी थिए वेठो थोरो मथां जेको वेठो हुजे माण्हू, उहो हाणे 40 कलाक वेहे ई वेंदो। आसीस कयोसि, आसीस कयोसि। असां थोरो महसूसु त कयूं जेके वीचारा शेवा कनि था, एॾी कुर्बानी जंहिंखे झूठो बि न अचे। कल्ह ई शायदि ॿुधायो त हुन जो मेयर जो बाबा जो पाठशाला रखियलु हो 12 महीने जो, अॼु भोग साहिब पियो। और कल हिन उपलक्ष्य में न तूं जवाबु ॾे न, पाठशाला रखियो वियो आहे, अखंड पाठ साहिबु कल्ह, पोइ सुभाणे मंझंदि जो भोग साहिबु पवंदो। कार्यक्रम थी वेंदो मंझंदि जो त भोग साहिबु पाईंदासीं। ऐं हे राति जो वरी नाइट जो शो पूरो थींदो, मुंहिंजो भोग साहिबु पवंदो। एतिरो समाचार आहे। अॼु सभई हाज़िरियुनि में सभिनि जी सतगुरु हाज़िरी भरींदो। गुरु गोबिंद सिंह महाराज चयो हाज़िरात मेहर। छा चयूं? हाज़िरात। वाह वाह वाह। साहिब जो वाक हले थो। काथे हर गुण काथे है? अरे लॻियो हुजे बसि। हा। बिलावल महला पंजवां, दोवें थाम रखे गुर सूरे। हलत पलत पार ब्रह्म सवारे, कारज होए सगले पूरे। दोवे थाम जेके धार्मिक दुनिया में आहिनि, ॾिसनि त सभु था, सॼो दुनिया ॾिसे थी। हे लोक रहण जो न आहे। इन खां इनकार केरु थींदो दुनिया जो माण्हू जेको हुजे? कोई बि चई न सघंदो। कोई बि अंधो थी अखियूं न ॿुॾींदो, चवंदो हे ई लोक आहे। ईअं चइजे न, अखियूं ॿुटियलनि जो चई थो वेझे हे लोक आहे, ॾिसे नथो त वेंदा पिया आहिनि। त माना के ॿ लोक आहिनि, कोई त आहे न ओढ़े लोक। उहो त चई मरण खां पोइ छा थींदो, चई ख़बरां पवंदी, मर्ज़ त सही, उहा त ख़बर पोइ पवंदी। ॿुधायो कंहिं अचे त मथे छा आहे? दोवे थाम, ॿिन्ही थांवनि में पूर्ण सतगुरु रक्षा कंदो। गुर सूरे, जंहिं फूको ॾिनो कन में बसि उहो ई गुरू आहे। पर सम्झाए कोन। सूर्य माना जेका भाॾी परमात्मा असांजी तयारु कई आहे। इंद्रियुनि जो छा कमु आहे? ज्ञान इंद्रियूं कहिड़ियूं आहिनि, 5 इंद्रियूं, कर्म इंद्रियूं कहिड़ियूं आहिनि, सूक्ष्म शरीर कहिड़ो आहे, कारण शरीर कहिड़ो आहे, प्राणनि जा छा कमु आहिनि, बॉडी में सॼी पवन काथे काथे हले थो, पंहिंजी प्रक्रिया करे थो, पूरी आत्मा जो कहिड़ो तत्व आहे, सभु मथां सम्झाईंदे अनमय कोश, मनमय कोश, ज्ञानमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, ये सभई जो सभु संभाले श्री राम। भाई चेतनराम जो मां नालो खणंदो आहियां, भाई वलीराम साहिब जा पुट, सूफ़ियुनि जा सरताज हुया। सूफ़ी जो हिकु कलाम वेद भरियो पिया, हिकु कलाम वेद भरियो पिया, ऐं मां ज़ाहिर कंदो आहियां, कॾहिं ॿोलींदा आहियूं त डबरा मां पहिरें पवंदी साण चवंदी साण, इहो पुराणो शब्द आहे, कलाम जो हलंदो आयो सिंध में, उते मुंहिंजा अर्थ कया अथई वाइड़ा पिया थियनि। असां कलाम ॿुधाईंदा आहियूं, अर्थ त कॾहिं ॿुधो ई कोन्हे, सॼो अर्थ ई न हलायो।
श्री राम श्री राम। श्री राम श्री राम। श्री राम। भाई चेतन मुंहिंजा दौरा शुरू थिया 72 खां पोइ मुंहिंजा सत्संग शुरू थिया। अॼु 52 साल थी विया। अॻ में थोरो भॼन हलंदो हो, हे अर्थ न कॾहिं बि न काई कहाणी न कुझु बि न, बसि जीअं बाबा पंहिंजो नेम कंदा पंहिंजे शब्द राज शब्द बसि। हाणे हे शुरू थिया त ॿुधण वारा आया त वरी दौरा शुरू थिया त भाई चेतन चए हाणे नालो भरमण थिए थो, चङो 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 वेह सो पूरा घुमे सो सूरा, वेह सो पूरा घुमे सो सूरा। चङो चङो असां बि घणो घुमियासीं, जीअं त चओ असां घणो घुमियासीं। मां सोचणु लॻो इहो शब्द कहिड़ी माना रखे थो। ज़रूरु न आहे जेका मूंखे अंदर में पंहिंजी गहराई सां माना मिले थी उहा अॻिलो जवाबु ॾेई सघंदो, इहो बि नामन सम्झी करे छो हलाए, बसि पाण में संतुष्टि करे त सूर्य हिते सम्झंदा भाई गुरू तुंहिंजे मायुजा में राज वेठो 1961 जी ॻाल्हि आहे, कंहिं मंदर में पुजारी सां गॾु वेठो आहे, सवार पियो वठी राम जो नालो ॾींदो पियो वञे, गुरू कंदो पियो वञे, सवार पियो वठी करे 60 जी ॻाल्हि आहे, 61 जी ॻाल्हि आहे। अहिड़ो मौक़ो थियो, कॾहिं मां ॻाल्हि कढी कान्हे, निकिरी आई असांखे सां। वेह सो पूरा, ॿाहिरि जेकॾहिं माण्हू संगत ॿुधण ईंदी त मसालो खपे न, मसालो खपे न भाई। ऐं प्रभु सखी जी महिमा आहे उहा हिन तरफ़ां प्रगट थिए थी त जॾहिं बि असांजो शब्द शुरू थींदो चवणो न पवंदो तव्हां शांति कयो, बाजे त आवाज़ु आयो बसि, जेतिरी जाइ आहे उहो भरियल हूंदी। हे ॿई हिन महिल ताईं विशेषता आयूं आहिनि। दोवे थांव रखे गुर सूरे, हलत पलत माना हे लोक ऐं परलोक, पार ब्रह्म संवारे। जंहिं गुरू असांखे एॾो ज्ञान ॾिनो त पार ब्रह्म हुनजी हर वक़्तु रखिया कंदो ॿिन्ही लोकनि में। कार्ज हुए सगले पूरे, कार्ज असांजो पूरो थी वियो, असांजे अचण जो मक़सदु पूरो थी वियो। पाण सुञातोसीं, जन पाण सुञातो ने परमेश्वर खे पातो, बसि पाण थी वियो। सभ में मुंहिंजो साईं ॾिसे, सभ में मां ई त आहियां, इहो ज्ञान आहे। छा सभ में तूं ई त आहीं, इहा भक्ति आहे। सभ में मां ई त आहियां त जेकी मां ॿिए सां कयां थो उहो पाण सां ई त कयां थो। पाण सां सभु को प्यारु करणु चाहींदो आहे, मान वठणु चाहींदो आहे या ॿियो कुझु। मूंखे कोई ॻाल्हि ॾे न मान हानि करे त छा थींदो, त न उहो सभ सां प्यारु कंदो न, सभ खे मान ॾींदो न। असां थोरी ख़ुलासो कयां, मां कंदो वञा न, असां में स्वाभिमान वधी वियो आहे, जेको ॾाढो केरींदो वेंदो। स्वाभिमानी हो खुजि पियो तूं, सभु खे स्वाभिमान आहे, ॿार खे बि स्वाभिमान आहे। स्वाभिमानी बणिजऊं। स्वाभिमानी जी माना आहे जेको सभ खे मान ॾे। हुजे पियो स्वाभिमानी, ज़रूरु आहे तुंहिंजो ॿियो को मान करे, तूं ॿिए जो मान कंदे तुंहिंजो थींदो न भाई, सम्झ में आयो। स्वाभिमानी बणिजऊं, सुठो आहे न। सभ खे मान जो था मान पायो, सभ खे मान जो था मान पायो, स्वाभिमानी सुठो न। अपमान छा थो करे, धन केसि ताईं कंहिं वटि रहियो आहे, कंहिंजा हलिया विया, कंहिंजा जोबन किरी पिया, बीमार थी पिया, केसि ताईं कंहिंजो अपमान। धन ऐं जोबन जो सॾिबो आहे न अपमान। ॿई अपमान तुंहिंजे हथ में न आहिनि, प्रभु जे हथ में आहिनि। ॿ पद्धतियूं संसार में हलनि जूं, हिकु दुख जी ॿी सुख जी, हिकु धनवंता जी ॿी निर्धनता जी। केरु केतिरो निर्धन आहे, केरु केतिरो धनवान आहे, सीमा न आहे। केरु केतिरो सुखी आहे, केरु केतिरो दुखी आहे, ॿई प्रभु जे हथ में आहिनि। बसि मां चवंदो वञा त पोइ विषय हलदी वेंदी।
जेकॾहिं असांखे परमात्मा सुख ॾिनो आहे त असां दुखियुनि जी शेवा कयूं और असांखे परमात्मा धन ॾिनो आहे त जेके निर्धन आहिनि धनवान उनखे बनाए सघंदो आहे। असांखे ॾिनो अथई त मुहांडो ॾेई ॾिनो अथई, मुहांडो ॾिसी ॾिनो अथई धन न आहे त निर्धन जी शेवा करण लाइ तॾहिं तुंहिंजो धन सफल आहे। कोई बि तूं कंहिंखे नसीब न ॾेई सघंदो आहे। श्री राम। हिकिड़े सेठ खे ख़्यालु थियो जेकर सभई सेठियूं हुजनि थी विया आख़िर जेका बि संसार आहे सॼे संसार में ठहियलु उहो टिनि शयुनि जो आहे। हिकु मिटी, ॿियो काठ, टियों लोह, चौथी शइ ई कान्हे। सम्झो था? इहे ख़बरां सत्संग में मिलंदियूं, किथां मिलंदियूं? इन टिनी शयुनि जे अंतर्गत इहा हले थी। काठ, लोह, मिटी, हे पत्थर सभु मिटी मोहन न, सभु मिटी मोहन। हाणे काठ पंहिंजो कमु कंदो, किथे घुणो खाईंदुसि, लोह बि किथे कमु कंदो, किथे ख़राबु थींदी लोह। वञे बाज़ारि त कोई न को ॾखणु मिले न को लोहार मिले। अरे भेण आहे कीअं? सभु को धनवान थी वियो। न भॻवान जेके तो ठाहियो उहो ठीकु हुयो। मां भुल कई जो मां चयुमि सभु सेठियूं थियनि। नसीब भाउ खे ओतिरा पैसा ॾींदो ज़रूरु न आहे उहो नसीब वधे। मां हिकु में मुंहिंजी विषय चढ़िजी वेंदी, खंदो वञा तव्हांजो भाॻ आहे त। धंधो माध्यम आहे धन ॾियण जो, ईअं कोई बि धंधो जेको जेतिरो आहे फकण, पर धंधो ई धन ॾींदो हुजे हा त धंधा बंदि छो थी विया? 300 मिलियूं हलजियूं कानपुर में, 100 मिलियूं बंदि थी वियूं झटके में। तोखे नथो ख़बर रखे, तुंहिंजी मर्ज़ी आहे। बरकत का ॿी शइ आहे न, बरकत पासो दान आहे। इहो ॿुधी छॾियो सभई। धंधे ते न भाड़, कंहिं महिल बि झटको अची वेंदो ख़बर न पवंदी। धन जेॾो हुजे मना न आहे, उहा पकी छत रहंदी। पकी छत रहंदी सवें वजे हलंदी पई। पर पकी छत में बि जेकॾहिं पानारो पियल आहे, जेकॾहिं पानारो पियल आहे त कॾहिं पकी छत बि ढही पवंदी। न त कल्याण में वियासीं असां 2-3 साल साईं जन झोपड़ियुनि में रहियो, खपरनि वारी में, न सम्झियो। 3 साल सखावत राय वटि, 2 साल नानकराम वटि, तंहिंखां पोइ 86 खां पोइ जयराम वटि रहणु शुरू थियूं त 30 साल थी विया पकियुनि में। त कहिड़ो बि तूफ़ान लॻे कुझु बि न थिए, छो जो उहो सॼी लावार थी पई आहे न। जहिड़ो ई पाणी पए उहो सॼो हलियो वञे न, त कोई ख़तरो कोन्हे टेड़े अचण जो। सम्झी वियासीं न? हिकु पानारो छा सभु पानारो खुलिया पिया आहिनि। जमा कंदड़ माण्हू समुंड पाणी जमा करे थो त कोई चुल्ही पीअण लाइ तयारु कोन्हे। पर वाही आहे नंढी आहे, इहे नीतियुनि शास्त्रनि जा सलोक आहिनि जेके मां ॿुधायां थो, तव्हांखे अर्थ ॿुधायां थो। कपिड़ा धो, सनानु कर, जेकी बि कर उन वाही में तूं सभु करे सघंदो आहे न। ग़रीब आहे, तुंहिंजो दान जो पासो सॼो हले थो त तुंहिंजे लाइ वाह करो, सुठो हलंदो न रहंदो। न त केतिरो छत खे बसि जमा करणु हलाइण जे लाइ आहे न, जमा करण जे लाइ न आहे न। असां लजामान न कयूं पाण खे। अञा अध्यात्म मां वठंदो वञा। असां जीव आहियूं न, असां जीव आहियूं न। हा में हा मिले। मां अहिड़ी ॻाल्हि कंदुमि न जेका तव्हांजी ॿुधी त ज़ोर ॾियणो पए। तव्हां छॾो असांजी ॿुधी खोले वियो ऐं मां ठोस ॻाल्हाईंदो थो वञा। हे जीव प्रभु जी अंशान, हे जीव जेका बि कुझु घुरिज हूंदी त प्रभु जे अॻियां कंदो न। प्रभु हिनखे बणायो आहे, प्रभु पाण खे जीअं हुनखे कर्म लिखियो अथई तीअं हलाए थो। हाणे हिनखे धन ॾिनई परमात्मा, तूं पाण खाई करे बाक़ी हलाए न। जेकॾहिं इहो तूं नथो सोचे छड़ो वधाईंदो थो वञे, इन सोच में अञा वधायां, होॾे हो पासो नथो सोचे त तुंहिंजो भावना ई कंजूसी जी आहे। शाहूकार थी तूं कंजूसी करे, ॿिए जन्म में तोखे ग़रीब बणाईंदो।
पर तूं इन में ख़ुशि हुए, तूं धनवान थी करे जेकॾहिं न ॾींदे त लजामान कंदे न पाण खे। नालो कंजूस जो रखाईंदे, कंजूस जो नालो खणी शास्त्रनि में पाप आहे, वेद में मना थियल आहे, कंजूस जो नालो ई न खणो। जीवन पंहिंजो बर्बाद थो करे पियो, ॾिसण वॾा धन था अथसि पर न बर्बाद थो करे। जीवन हाणे ग़रीब आयो, तूं न कंदे, जेको धन हूंदे इनकार थो करे, अभिशाप आहे न। जेको निर्धन हूंदे ऐं वरी हथ खुलासो थो करे त उन लाइ अभिशाप आहे। उहो कंजूसी कंदो तॾहिं बचाईंदो न, उनजे लाइ वरदान आहे न कंजूसी ग़रीब जे लाइ। के ग़रीब हथ खुलासो थी वेंदा आहिनि, बेवकूफ़ी था कनि न, तोखे साईं रखियो ग़रीब आहे त तूं ग़रीब थी हल न बाबो, इहो थिए नथो न। कोई वधारो खराए, कोई तर्क आहिनि जे तव्हां रिसर्च कयो वञी, ॿुधी हूंदी जल्दी हा कंदो, न आहे त तव्हां हिनखे स्टडी कयो वञे। जीव आहे निर्धनता धनवंता। हाणे दवा दुख जे लाइ ठही आहे, ईअं दोराए आहे, पर दवा ई दुख लाहींदी हुजे हा। ऑपरेशन थी आहे पोइ बि हयाती ताईं तोखे हे गोरियूं वठणियूं आहिनि, काथो लथो दुख? जवाबु नथो अचे। हे ॿई डॉक्टर वेठा आहिनि हेॾो, जवाबु नथो अचे। का ॿी दुआ बि खपे न। अड़े गटाणी साहब हार्ट जो मुख्य ऐं हॉस्पिटल जो ख़ासि मुख्य डॉक्टर ॿ भेरा मारी आयो। घनश्याम तूं गॾु हूंदे, मूंखे मुराद सां चई वीचारे, चए साईं तव्हांखे हलण जी शक्ति थिए, मां तव्हांखे अस्पताल ज़रूरु वठी हलंदुमि। थोरो ईअं पंहिंजे लेखे चई, वेनती बि करे पियो अस्पताल जे लाइ, पर मां वधीक चवंदुमि न, तव्हांखे ठीकु थियो तव्हांखे मां ज़रूरु वठी हलंदुमि। राष्ट्रपति आहे उद्घाटन करणु अपोलो जो, होड़ो थियो 2 साल कोमा में अपोलो में पियो रहियो, उद्घाटन थियो ऐं जवान माफ़ी 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 खुलासो कयां, इहे ॻाल्हियूं न कयां। दवाऊं दुख लाहींदियूं हुजनि हा, न हिते ॿी का बरकत खपे। तव्हांजे भले की कहत आहिनि न, शाना थियो शाना थियो शाना थियो, पाण बि कयो ॿियनि खे करायो। दसवंत कढणो ई कढणो आहे, 20 सां कढणा आहिनि, हुकुम ई आहे। 1000 रुपए सेल ते तव्हां 20 रुपया कढो, 10 गुप्त हलायो, जंहिं वरदड़ न ॾिसजे। उहो आहे धर्म जो, तव्हांजो न आहे। नालो कढंदो त वरी पोइ फल नष्ट थी वेंदो। 10 खुलियो हलायो, 10 तव्हांजी बरकत वधाईंदो। दसवंत कढण सां होॾे टैक्स माफ़ थींदी, जिते तव्हां पैसो ॾींदव, जिते कमु हलंदो उते न ईंदो, टिकाणे में थोरी ईंदो जेको जा रोटी थो खाए, उते ॾींदो जिते कमु हलंदा हूंदा न, संगत जे लाइ, संसार समाज जे लाइ। धन उतो निकितो, धन जी शुद्धि बि थी वई, न थी वई। कंहिंखो झूठ पाप नथो थिए, संसार अहिड़ो आहे, कलयुग आहे। जेके बि असां नियुक्त करे छॾियो अघ आहे हो, इहो कंहिं शास्त्रनि लिखियो आहे, पंहिंजी मर्ज़ी सां न ठाहियूं था, जेके बि ठाहियूं था उहो वरी सभिनी लाइ लागू था करे छॾियूं। न शाहूकार सां पंहिंजो हिसाबु हले, ग़रीब सां पंहिंजो हले। अॼु ब्राह्मण देवता खे जेके सेठ वठो का त पैसा मिली आहे त ग़रीब उहो ई वठे थो। हाणे छॾ बाबा ग़रीब खे, मां ॾिठो आहे पाण 1966 में असां वटि महाराज शीतलदास आयो आहे, मुंहिंजा सौटनि ग़रीब आहिनि वीचारा, 10 रुपया वाधाई जा मुक़ररु आहे, लखनि जा धंधा महाराज हलंदड़, अॼु मरी वियो आहे, हो बि मरी वियो आहे, हो बि मरी वियो आहे। मां नालो न खणा पर छो खणी वेठो आहे। मां बीठो आहियां ख़ुदि, 10 रुपया ॼांस थो, न 10 रुपया उन खां वठणा आहिनि, छॾेसि नथो। मां प्रिटिकल सां ॻाल्हायां थो, तजुर्बे सां। तूं ग़रीब खे छो थो वठे भाई?
जेके तव्हां ॿधी छॾिया आहिनि हिते हेतिरा 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 खणी हेतिरा त कंहिं शास्त्र लिखिया आहिनि, तव्हां न ठाहिया आहिनि। मुखी पंहिंजे जेके फ़ैसिला कंदा इहे तव्हां शास्त्रनि में ॾिसी आया आहियो। पंहिंजी मर्ज़ी सां हिनखे 20 लख ॾियणा आहिनि, हिनखे 40 लख ॾियणा, छा थींदो? सम्झो था न? त असांखे भुलां अचुत अणुचित थियनि थियूं त उहा शुद्धि थी वेंदी धन जी, ऐं धन में बरकत ईंदी। टई फ़ाइदा सम्झो, कोई तर्क आहे हिन में? कढो न कढो तव्हांजी मर्ज़ी आहे। टैक्स थी वेंदी त होॾां उहो पैसो गवर्नमेंट में वञा त अलाए कहिड़े नमूने सां काॾे काॾे विचलित थिया न। हेॾे शुद्धि बि थी ऐं बरकत बि थी, ऐं जिथे ॾींदो त तव्हांजो सम्मान बि थींदो। दोवे थां रखे गुर सूरे, हलत पलत पार ब्रह्म संवारे, कारज होए सगले पूरे। सगले पूरे। बस हा। हर हर नाम जपत सुख सहजे, मजन होवत साधु धूरे। हा। आवण जान रहे थित पाई, जन्म मरण के मिटे विसूरे। मित्र जो शब्द आहे। बसि हाणे हे थल अची वियो, हाणे बसि ॿ पद आहिनि। हर हर नाम जपत सुख सहजे। हरि हरि जे नाम जपण सां सहज सुख प्राप्त थींदो। सहज माना ज्ञान, ज्ञान माना अध्यात्म ज्ञान, ज्ञान माना हर ज्ञान न, अध्यात्म जो ज्ञान, पंहिंजे आत्मा जो ज्ञान। उन्हनि सां हरि खे जपो त मन में सदाईं सुख रहंदो। वरी मां अॼु संगत सजी वेठी आहे, भोलाव कढां, हिते ॿारहें सुख सां कोई वास्तो कोन्हे। 12 दुख श्री कृष्ण पांडवनि सां गॾु हो। संसर दांडे इंद्र रोआया, परशुराम रोवे घर आया। परशुराम भगवान हो, रोई घर आयो। अजय सो रोवे बीख्या खाए। अजय राम जा रामचंद्र जो ॾाॾो हुयो, पीउ दशरथ। दशरथ जो पीउ दिलीप ईअं कुझु नालो खणंदा, मथां अजय ॾाॾो हुउसि। अजय से रोवे बीख्या खाए। अजय बि बिख्या खाधी, रोइणो पयुसि। ऐसी दरगाह मिले सजाए, रोवे राम निकाला भया बाणी। रोईंदो वियो बनवास। सीता लक्ष्मण विछुड़ गया। हिकु सीता विछड़ी पई आहे, ॿियो लक्ष्मण वॾे मरे थो पियो, अखियुनि मां पाणी अची वियो। रोए पांडव भय मजूर, जिनके स्वामी रहत हजूर। पांडव मज़दूर थी करे मज़दूरी कयूं वञी, जंहिंसां ख़ुदि कृष्ण गॾु आहे, दुखनि नथा। ॿाहिरि कॾहिं भुल में न अचो त ॿाहिरां सतगुरुनि मां संतनि मां सुख मिलंदो। हे सुख अंदरि जी ॻाल्हि आहे। अंदरि जो सुख न हुजे त हुनखे ॿाहिरां दुख सताइनि न। हा, ॿाहिरि दुख हुननि खे कुझु बि न सता। असां क्या सचे तो ईसा खे हेॾी शीखां, मोहम्मद खे हेॾी तकलीफ़ां, फलाणे खे हेतिरी तकलीफ़ां, महापुरुष खे। हुनखे ॿाहिरां तकलीफ़ थींदी हुजे हा त भोग न, दुख भोग न। अंदरि कोई सुख ॿियो हुयो न जंहिंजे करे हुन उहे सभु भोॻिया। जवाबु नथो मिले, जवाबु नथो मिले। मां तव्हांजे साखी वठां, कॾहिं मां बीमार चयो पाण खे छो था गोरी वठां, छो था डॉक्टरनि ॾे वठी हलो, सभु थी वेंदो, सभु थींदो, टाइम सां सभु थींदो। 3 ॾींहं खुड़ी जेका सॼे पेर जी खुड़ी आहे, उन में सूरु पइजी वियो। सूरु हले पियो हलियो, ऐं 3 ॾींहं ठीकु। इहे ॻाल्हियूं सभु नियाणे खे ॿुधाईंदो आहियां, मां जल्दी बसि कुझु थियो डॉक्टर ओॾे लिखंदा पिया। अरे छॾ, इहे परमात्मा दुख असांखे कुझु भॻवानु जपण लाइ करे तो। दुख जॻाता है न, सुख सुलाता है, दुख जॻाता है न, न। हाणे बसि फेरे तूं हर हर नाम जपत सुख सहजे। छा सहजे। हरिहर जे हृदय में हूंदो सुख सहजे, वरी रस्तो किथां मिलंदो? हा।
भजन होवत साधु धूरे। संतनि जी धूड़ी जो मजन माना स्नान, मजन माना संतनि जी धूड़ी जो स्नान कयूं। माना संतनि जा जेके वचन आहिनि उहो उन सां अज्ञानी मन खे धोऊं। मजन होवत साधु साधु धूरे। धूड़े, इन करण सां छा फ़ाइदो थींदो? हा आवण जान रहे थित पाई। बसि अचण वञण जो जेको जनम मरण जो चकर आहे उहो छत थी वेंदो, माना छत थी वेंदो, ॿिइजी वेंदो, रुकिजी वेंदो। वरी अचण वञण जो चकर न थींदो, छत पाई माना रुकिजी वेंदो। हा जन्म मरण के मिटे विसूरे। जेको विसूरो आहे कीअं जनम थींदो कीअं मरण थींदो इहो विसूरो ख़तमु थी वेंदो। उनजो थियो आहे असांजे वाणी खे मथो टेकियो या पाठनि खे, त काई सचाई आहे न। ऐं उहे संत जेकी स्वामी रामकृष्ण चयो परमानंद साहिबु, संतनि जेकी ॿोलियो आहे उहो चयो अथऊं। पंडित जेकी ॿोले थो उहो अलाए कंदो अलाए न कंदो उहो ख़ुदा ॼाणे थो। संत ऐं पंडित में एतिरो फ़र्क़ु आहे। पंडित वेद जे कढा, वेद संत जे कढा। जेके चयो संतनि सा वेदनि साख ॾिनी। असांखे ॿाहिरां भिटकण खां एतिरो प्रभु परमात्मा बचाए रखियो जो हर प्रांत में कोई न कोई संत उन ॿोली में पैदा करे जेको उन ॾोहारनि में असांजे सभु वेद शास्त्र केरु आम माण्हू पढ़ंदो? 1 अरब 40 करोड़ माण्हू आहे बि भउ घणा पढ़ंदा। मूंखे ब्राह्मण आहिनि, उन ब्राह्मण जो धंधो आहे उहो कमु जेको वेद पढ़ी करे। मूंखे बंद्रावन में हिकिड़ो पियो चए पंडित कोई चए 5000 लोग भागवत के कथा करने वाले वृंदावन में हैं। तो पीढ़ियूं सॼियूं उनजो धंधो थी वियो न। उनजी यूनिवर्सिटी हले थी भागवत जी, उतां पढ़ी सिखी करे हलाइनि था। रोहड़ साहिब जो चतराइन जूं छतियूं हणनि था। श्री भाई 4 ॾींहं भागवत जी महिमा पियो ॿुधाए, 4 ॾींहं महिमा ॿुधाईंदे 3 ॾींहं भागवत जो थोरो सार ॿुधाए करे भागवत सप्ताह हो गया। 10 लाख रुपया ॿार। श्री राम। श्री राम। हे अर्जन भाई रही आयो आहे जेको भगत आहे असां सड़िजे थो हाणे पाकिस्तान में। हा उहो महीनो महीनो हिन सां रही आयो आहे मुरारी बापू सां, श्री भाई सां ॿुधाए पियो हिकिड़े भेरे। चए उहो बि संत ईअं चवंदा बाबा। ऐं हिकिड़े भेरे श्री भाई त भागवत ते वेठो आहे। मां पुटु ॾाढो विद्वान जे ॿुधण जो हूंदो, मूंखे मां ख़्यालु रखंदो भई सिंधी कोई अहिड़ो कोन्हे जेको असांजे हिंदुस्तान जे विद्वाननि में वेहे। सिंधी क़ौम त ॾाढी थोरी आहे, ॾाढी थोरी आहे न। हिन करोड़ मस हूंदी सॼे हिंदुस्तान में। हेॾे हिंदुस्तान में पर मुंहिंजी भावना मिले भॻवानु ॾेखारे पियो, सुठाई कराए पियो। उज्जैन में महामंडलेश्वर 18 घुराए मेहरदास साईं, बाक़ाइदे कलेक्टर साहिबु गॾु असां वेठा आहियूं सभु। हा मूंखे ख़ुशी थी त हिकिड़ो सिंधी संत 18 महामंडलेश्वर घुराए करे उन विच में वेठो आहे। बसि इहा मूंखे ॾिसी ख़ुशी थी, हिकु सिंधी संत कोई वेठो आहे। ऐं उहो मंडलेश्वर छा पिया चवनि, किन ईअं चयो ये मेहरदास की मेहर आहे। ऐं उनजो कोई ख़र्चु कोन। हिकु कार छड़ी वई 18 महामंडलेश्वर हले कार। सेठुनि जा शिष्य संतनि जा बीठा आहिनि। हुन वठी आया सुधो दरबार में वेंदा विया। कुझु बि खाइणो पीअणो कोन्हे, हिकु चेलो गॾु बसि। हर हिक सां हिकु चेलो गॾु। उतां मथां लही आया, खीर जो ढुक वठी सभु रवानो थी वियो। दिक़त ई कुझु कोन्हे। बसि आया मथे वेठा वञी छाजे जल पाणी हो। हा मां अखियुनि जी ॾिठी ॻाल्हि। पोइ मुंहिंजे मुंहं ते कलेक्टर साहिब ॾे फ़ोन कयो, चयो मां पहुचां थो। पहुची वियो, पोइ कार्रवाई शुरू थी। खानगी ड्रेस में आयो। फ्री रोड आहे, हुन रोड जो नालो फ्री रोड आहे। वॾे में वॾो फ्री रोड आहे उज्जैन में। संतनि जी वॾी धर्मशाला पंहिंजी ठहियल आहे। आस्थान 4 आस्थान सिंध में आहिनि। 1962 में हिकु मंदर जो उद्घाटन कराए अमेरिका। हुन सां ई वास्तो हुन सॼो विदेशनि सां में। पर महान मूर्ति आहे, गॾु विया आहियूं। अध्यक्ष हुनखे कयो साधु समाज जो 650 संतनि जो। पहिरें भेरे में, ॿिए भेरे में बाबा नारायण दास जो, 3 भेरे में हुया, 4थे सम्मेलन समापत थी वियो। पोइ मां जॾहिं ॻाल्हि पिया कई हा उहा विद्या त मां विद्वान जो ॿुधंदो हुउमि टीवी ते। सभिनी विद्वान जो
मुक्ति भी अहिड़ी मिली वई जा संत जो संग या स्वाध्याय जीवन जो सफल करण जा साधु मूंखे संग कंहिंजा आहिनि हिकु संत जो संग ॿियो स्वाध्याय पंहिंजो अध्यापन मां केरु आहियां मूंखे इहा संतनि में ॾसु मिलंदो त जेके बि धार्मिक ग्रंथ आहिनि उहा संतनि जी त वाणी आहे उहा संतनि जी त वाणी आहे वेद शास्त्र ऋषियुनि मुनियुनि संतनि जी त वाणी आहे त मूंखे उहो सॼो अध्ययन थियो तंहिंखां वरी श्री भाई चए पियो धर्म तव्हांखे भागवत मां न मिलंदो हीअं भागवत हीअं करे पियो इहो चई करे रुकी जे करे वरी चए थो धर्म तव्हांखे रामायण मां न मिलंदो रुकिजी करे चए थो धर्म तव्हांखे मिलंदो संतनि जे जीवन मां वञो तव्हां संतनि जो संग कयो संतनि जा जीवन चरित्र पढ़ो तव्हांखे धर्म मिले धर्म छा आहे हाणे थोरो अचूं जेका पुराणी ॻाल्हि कंदासीं शंकर हिनखे हीअं ॿुधायो शंकर पहिरियों पार्वती खे कथा ॿुधाई पोइ उहो रामायण वरी हीअं ॿुधायो हिनखे सिद्ध किथां थींदो हाणे असांजी जीव जी उड़ान त मथे ऊची ऊची आहे न अञा मथे खे ध्यायो अञा मथे खे ध्यायो अञा मथे खे जेको साम्हूं भॻवानु ओॾे नज़र नथी पए छा जवाबु आहे अखर ॾाढो ॾुखियो आहे शिव खे पूॼो शिव जेको जेको मथे आहे अञा मथे मां त हिन जो पूॼींदड़ असांजी भेणियो आहे गोकुलदास चवंदा मां भॻवानु विष्णु खे मञींदो आहियां ॿियो कंहिंखे न मञींदो आहियां मन भाई उहो मूंखे ॾस ॾींदो अॻुवाट हे कर जंहिंखे तूं मञींदो आहे घर में ठाकुर नज़र न आहे सहुरो पाणी लाइ न तूं शिवलिंग ते पाणी थी चाढ़ अॻियो हिसाबु न थींदो सिर्फ़ु मन खे ख़ुशि करिणो न जवाबु आहे सिर्फ़ु मन खे ख़ुशि करिणो न जिन माता पिता की सेवा न की जिन सेवा की तिन और पूजन किया न किया ये है ना शब्द हरत पलत पार ब्रह्म संवारे कारज होए सगले पूरे हर हर नाम जपत सुख सहजे मजन होत साधु दूरे आवण जान रहे तत भाई जन्म मन के मिटे बिसूरे एॾा फ़ाइदा भॻवान जे नाले जपण सां सतगुरु पूरण हूंदो अंदरि दृढ़ कराईंदो बंधन ते छुटकावे प्रभु मिलावे हर हर नाम दृढ़ावे सतगुरु जा कम कहिड़ा आहिनि बंधन तो छुटकाए वासना बंधन आहे तोखे काई बि इंद्रिय जी विषय जी वासना आहे तूं ॿधिजी वए न ऐं उहा ख़्यालु करण सां पूरी न थींदी तूं उथंदे केतिरो ख़र्चु रखंदो केतिरी रड़ी लॻंदी फ़ासिलो रखंदो उहा शइ उते मिलंदी न मिलंदी मां हर रोज़ु चवंदो आहियां भई भावना में रहूं असां नाम जे में भाग वारा आहियूं त बसि भावना में आयासीं त मन में सुख शांती आनंद बणियो रहंदो जे ओॾे न कयोसीं मन खे कामना वासना ऐं विकार में हलंदो विनाशता जे पासो थी वियो न अचो अचो श्री राम हाणे भोग पातो हा हा पुटु हा ब्रह्म भय तरे छुटे भय जम के हा केरु आहे बाबा राजन हा भरम भय हा हेॾे आहे मूंखे भरम भय तरे छुटे भय जम के हाली सां जुड़ियो मूंखे त पंहिंजे जीवन में भरम पैदा ई न थियो आहे हे छा थींदो हे कीअं थींदो अलाए मायूं छा छा पिया कंदियूं असांजे मथां बि अलाए छा छा पिया कंदियूं सम्झ में न ईंदो आहे जॾहिं अस्वस्थाई थी अलाए बहू त अलाए हथ में न ईंदी वॾी हे 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 हेॾे 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 छा थींदो मां बीमार पाण खे महसूसु करे थो कयां तूं छा थी करे पई जेका सचाई आहे छो न ज़ाहिर कबी तूं कंहिं ते थी करे जेको ॿियनि जा भरम मिटाए जेको मां दुनिया जी चिंता मिटायां उहो चिंता में साईं खे कीअं चओ मथां चिंता थिए भेण
सेकड़े कम सम्झ रुकिया पिया आहिनि आश्रम जा अॼु तव्हांजे घर में मां बसि ईअं अखियूं मुट अड़े संत वेठे ई अखियूं मुटी वेठा हूंदा आहिनि मुर्खो तव्हांखे ख़बर किथे आहे संतनि जी त जॾहिं मां लेटियल हूंदुमि त अखियूं छो खोले वेंदुमि तव्हां हुनखे आराम छो सम्झो उहो कमु रहिजी वियो साईं आराम में हुया अड़े तूं सॾु कर न भाई तूं मुंहिंजी शेवा में लॻल आहे न तुंहिंजो पंहिंजो निजी कमु हुजे पोइ तूं टाइम ॾिसी आहे संत वेठा हुजनि ॿी ॻाल्हि आहे मां लेटे छो न पियो हुजां तूं हलियो आहे न साईं बाबा हे साईं बाबा हे सम्झो था न अहिड़ी भुला न कयो न भुला न कयो न आश्रम जूं वॾियूं रुकावटां थी थियूं पयूं माॻ में चवंदा चिंता ऐं शोक ॿ शयूं आहिनि चिंता माना छा थींदो शोक माना हे छो थियो हे छो थियो इन ॿिन्ही जी गोरी ऐं इंजेक्शन अॼु न पर परलय ताईं न निकिरंदी डॉक्टर वेठा आहिनि मां चैलेंज था चवानि बेहोश कंदा चिंता मुक्त कंदा चओ चइनि दाव कनि मां बि हिकिड़ो दाव कयां थो हे त तजुर्बेदार आहे 4 मुल्कनि में थी आया 4 मुल्कनि में डॉक्टरी कई अथऊं जॾहिं हिननि जो कुमार अष्टम थियो तॾहिं पहिरियों हिननि जो हुयो सर्जन हो हिन हथ जे रखंदो हुअईं मूंखे असुल ॼण ठंडक अची वेंदी मां बीमार छा जो आहियां पर बसि थोरो हथु रखंदो हुअईं ठंडक अची वेंदी कुमार विसरंदो न हिन पति देव हले हिकिड़े डॉक्टर ॾे वियाऊं ॿिनि डॉक्टरनि जे वठी हलियो आहे मूंखे डॉक्टर जो नालो नथो अचे मेडिकल में का रोकी आहे मथे ऐं सॼी वॾी खड़क बीठी आहे पर कलेक्शन को बि असां माण्हू बीठा आहिनि अंदरि वियाऊं सभु तयारी आहे अॻ में कोई फोन बसि रिटायर ॾिठईं बसि तंहिं महिल ॿाहिरि निकिरिया उहा कार उहा असांखे छॾे करे चङो परे वञी बीठी जिते हुनजो स्थान उन ॾींहं जी ॻाल्हि आहे उहो पाण ॿाहिरि आयो आहे डॉक्टर जॾहिं उहा कार आई आहे हेॾी ख़लक बीठी आहे हुनजी सीढ़ी चाढ़ियो अथईं मां चयो हिन एतिरी मान्यता आहे जो एतिरी ॻाल्हि आहे असांखे छा सुञाणे राम भरम भय छुटे भरम जे भव खां भरम न संसो भव सागर संसार सागर संसन जो घर हिन कंदुमि त कीअं थींदो हाणे छा थींदो सभु भली थींदी तूं सत्संग जो पासो कर पोइ त वहिंवार ई तोखे करिणो आहे न पर तूं वहिंवार जे आड़ में सत्संग जो पासो छॾे अथई तुंहिंजो दुर्भाग्य आहे न त 84 लख जूणियूं पयूं आहिनि बसि पोइ परमात्मा किथे बि तुंहिंजी आत्मा वेहे थो छा कंदे कंदे छा या मस्ती छॾनि अभिमान छॾनि बाबा मौक़ो मिलियो अथई भॻवान जपण जो चरिया आहिनि संत जेके रड़ी था कनि हज़ारे लखे किरोड़े संत थियल आहिनि सभु भिखारी आहिनि छा सभु पेनूं आहिनि छा चङो परे हरे राम हरे कृष्णा में अधु मुनिया दुनिया उहा थी वई आहे के डॉक्टर के वकील वॾे वॾे उहिदनि जा माण्हू सभु 6 कलाक नचणो आहे ॿियो कुझु मंत्र कोन्हे खुलियो बि हुआ गुप्त बि हुआ हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे 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 राम हरे राम हरे राम 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 हरे सनातन धर्म जो हूअ आहे हरे राम हरे कृष्ण हे हुननि हूअं रखियो आहे जीअं जीअं प्रभुपाद रखियो आहे बसि असां मायावती में प्रभुपाद जी समाधि आहे उते वियासीं मंदरु हो वॾो शाही मंदरु वॾी एरियाऊं अथनि त 3 बजे उथियासीं सनानु पाणी सियारे जो ॾींहुं हे ॾींहुं आहे चयोसीं असां अॻ में पुॼंदासीं वञी अड़े सेकड़े ख़लक नचंदी बीठी आहे 4 बजे वञ भेण भाई सिंधी क़ौम जागो भाई सिंधी क़ौम जो लाइ छा थींदो कोई जवाबु कोन्हे कंहिंजा असां मञींदड़ कोई जवाबु कोन्हे अधिकतर ईअं आहे क्यास खाओ पाण त क्यास खाओ कंहिंजा बणिजो दाए सां चई सघो तॾहिं उहो रक्षा कंदो न तव्हां कंहिंजा बणिया ई न आहियो कूड़ थो ॻाल्हायां मां तव्हांजो हिते सीधी चवां थो या वेठा थो भुल छॾियो भुल कढो भुल कढो कॾहिं मौक़ा मिलनि था जेका असांखे तव्हांखे चवण जा तेरे भले की कहता है न मुंहिंजो दर आयो मुंहिंजो अलाह साईं हो मुंहिंजा भाइर हो सभु जागो कंहिंजा मणींदड़ थियो दरबार जो नेम हुजे गुरुदरबार जो मंदर असांजे हथ जा ठाहियल आहिनि मूर्तियूं असांजे हथ जूं ठहियल आहिनि प्राण प्रतिष्ठा करे संत पाण खे छॾायो आहे भई संत केतिरो असांखे चिंबड़ंदा हिनखे या असां हिनखे गॾु रखंदासीं चङो मूर्ति ॾेई आहे बसि बाबा हिनखे हेॾे त गुरू जो ज्ञान आहे भाई ज्ञान जॻियो असांखे मुक्ति ॾींदो भॻवानु कृष्ण गीता में चयो आहे ॿिया जेके बि जॻह आहिनि उहे सभु दर्ब जॻह आहिनि यादि रखिजो छा
धर्म अॻियां माना धन सां थींदा, जेको बि जॻियो आहे धन सां थींदो, पर असांजी मुक्ति ज्ञान जॻह सां थींदी। हिकिड़ो अखर आहे, ज्ञान जे असां हृदय में न ईंदो त असांजी मुक्ति न थींदी। न सम्झ में अचे थो? कंहिं सां बि जुड़ी रहो, जेके बि असां संगत हाणे अचे गीता ज्ञान जो अचनि थियूं, 12 साईं जो टर्न्स हिकिड़ो थी वियो आहे, 12 साईं जो टियों थियो आहे, 12 साईं जो हले थो टर्न्स हलनि था। बाक़ी ॿी राम मंदिर जे करे त सॼी ख़ल्क बाबा कंहिं सां हुन गीता ज्ञान पुछिबो ई कोन्हे, उहो पासो थी वियो त ॼणे सभु पासा चढ़िजी विया। जेकी ॿी संगत अचे थी, बाबा कंहिं सां कंहिं ॾे वेंदा दरबार या कंहिं सां बि जुड़ियल हुजो, बसि जुड़ियल हुजो, सुठी ॻाल्हि न आहे? जी बाबा। श्री राम श्री राम। बस भरम भय तरे छुटे भय जम, उनको कोई पाप न थींदो जो जम जे हवाले थे, घट घट एक रहा भरपूरे। हा नानक शरण पर्यो दुख भंजन। बस नानक शरण पर्यो, बस शरण वॾी शइ आहे। शरण माना शरीर त आहे, असां शरण खे शरीर सम्झोसीं, न शरण सम्झोसीं। शरीर जे अचण खे शरण न थींदो आहे। मन जा जेका 8-10 धर्म आहिनि उहे प्रभु जे हवाले थियनि। मन दुख सुख खे महसूसु कंदो आहे, मान अपमान खे, घाटे नफ़े खे, यश अपयश खे, निंदा उस्तत खे, संयोग वियोग खे, मेलाप थिए, विछोड़ो थिए, गमी थिए, शादी थिए, इहे सभई असांजी इच्छा सां न थींदियूं, जेकी थियणो आहे थींदो। ख़ुलासो कयां तॾहिं तव्हांजे मग़ज़ में वेहे, सुख चाहींदे तव्हां वटि रहंदो? जल्दी जवाबु, जल्दी जवाबु। यश तव्हांजे इच्छा सां यश तव्हांखे मिलंदो? मान तव्हांजे चाहण सां मान मिले ज़रूरी आहे? नफ़ो तव्हांजी इच्छा सां नफ़ो थींदो हले, तव्हांजी मर्ज़ी आहे? संजोग ई संजोग भाती वहंदो रहे, घटिजे न, तव्हांजी मर्ज़ी आहे? चङो ॿियो पासो अपोज़िट, दुख तव्हांजे न चाहींदे तव्हां वटि न अचे, ज़रूरी आहे? अपमान का न थियणो आहे, तीअं अपयश आहे, निंदा आहे, तव्हां चाहे थो कोई मुंहिंजी निंदा न करे, ईअं थी सघंदो आहे? गमी न थिए मुंहिंजे घर में, जॾहिं ॿई शयूं तव्हांजे हथ में कोन्हनि, न सुख, सम्झ में आयो? इहो केरु सम्झाईंदो तव्हांखे? अमृत में कॾहिं ॿुधंदो इहो सत्संग जेके मां करे रहियो आहियां? माफ़ रखिजो, इहो शरणागति थिए, वधण कुझु कोन्हे। तव्हांजे चाहण सां न सुख रहंदो, तव्हांजे न चाहण सां न दुख रहंदो, इहा आहे सचाई आहे या दूर आहे? माण्हू सचाई खे तस्लीम करे त चवंदो न साईं तुंहिंजे हवाले, जीअं तूं रखे, बसि तुंहिंजो नालो न विसरे, त पोइ उन में समदम रहण जी शक्ति ॿार खे वठी ईंदियूं आहिनि। साईं या कंहिंजी गमी थी वई, हिन खे सम्झायो, बाबा स्वीकार ई नथो करे, सहण जी शक्ति कान ईंदी। परमात्मा जे कंहिं बि कम खे तूं स्वीकार ई नथो करे, सहण जी शक्ति कान ईंदी। तूं उनखे स्वीकार कर, प्रभु जेकी तोखे मुंहिंजे लाइ भलाई आहे, त तोखे सहण जी शक्ति मोकिलींदो न। जवाबु नथो अचे। नओं नओं मुख़्तलिफ़ शब्द आहे, तव्हांजी डायरी भरिजी वञे जेके मां ॻाल्हायां थो। डायरी में पॉइंट भरण जा न आहिनि? अरे मां तत कढी अचां थो न, ॻाल्हायां थो। तूं कुझु न कुझु ऑब्जेक्शन कंदे त सवाइ पाण बि दुखी कंदे, ॿियनि खे बि दुखी कंदे। छा थींदो ऑब्जेक्शन में? हवा में करे छॾ, हिन मुंहिंजे लाइ हीअं चयो, अरे छॾ गुज़री वियो बसि, छा थींदो? हुनखे वज़न छो थो वठाए? हिकिड़े जवान जे मुंहिंजे अॻे मोबाइल रखियो, चई अस्पताल में हिकिड़ो जवान को निकिरी वियो मुस्लमान, उन अस्पताल आहे हीअं चयो बाबा जे लाइ। पोइ साईं पोइ हुनखे मोट छा जवाबु ॾियूं? वञ भेण, हिते पहुते जी असांखे मोटां बि ॾियणियूं आहिनि। उते हरिलाल वेठा हुन सां ॻाल्हाइनि न, बाबा हे कहिड़ी ॻाल्हि आहे? हीअं आहे, मां वटि पहुचण जो मां हुनखे जट खे जवाबु ॾियां, चाहे हज़ार कंहिंजा टेलीफोन अचनि, चाहे सिंधियुनि जा अचनि, मूंखे टेलीफोन ते जवाबु ॾियणा आहिनि। मुंहिंजो ॾाढो वज़न आहे, मां सालनि में कंहिं खे टेलीफोन कयां। अरे हिकिड़ी खिल खिल संत छा था सम्झाइनि, ऐं जवाबु छा आहे? शेव किथे बीठा आहिनि, शेवक थो चए पियो।
कूड़ थो ॻाल्हायां सच थो ॻाल्हायां हे त मां मौक़ो थो ॼाणो मां सां दम रखंदा भरम भए तरे छोटे भए जम के रड़ियूं करे नथो ॻाल्हायां सचाई आहे असां अर्थ जो रूप था बरती बीठा आहियूं भरम भए तरे छोटे भए जम के घट घट एक रहा भरपूरे नानक शरण परियो दुख भंजन मां शरणी न पियो आहियां त दुख मुंहिंजा भंजन नास परमात्मा कीअं कंदो अंतर ॿाहिर पेख जूरे चओ न चओ नानक चरण परियो दुख भंजन अंतर बाहर पेख हजूरे अंदर ॿाहिर परमात्मा ॾिसे थो असांखे ॾिसे थो प्रभु देख रहा है प्रभु देख रहा है भूलियो मन माया उड़जायो जो जो कर्म किए लालच लग ते ते आप बंधायो समझ न परी बिखे रस रचियो जस हर को बिसरायो संग स्वामी सो जानियो नाहिन बन जो बन को धायो हे बन आहे बन आहे संसार बन आहे रतन राम घट ही के भीतर ताको ज्ञान न पायो जन नानक भगवंत भजन बिन बिरथा जन्म गवायो तेग बहादुर साहब बोल गुरु नानक